الذي يذكر ربه والذي لا يذكر ربه كمثل الحي والميت أو كما قال النبي صلى الله عليه وسلم. وقال النبي صلى الله عليه وسلم إنما الأعمال بالنيات أو كما قال عليه الصلاة والسلام. صدق الله وصدق رسوله النبي الأمي الصادق الأمين. عزيز الله इसे में आए तो पढ़ी दुआ करो तो अल्लाह ताला इन्हें नायक में समझण इन्हें बता अमल करने की तौफीक अता फरमाए। मां मजमे में उलमा हजरात के तहे दिल से खुश आमदीद अर्ज कया तो जेकर मथे जगह हुए तो उलमा हजरात के तशरीफ फरमा थी। कुरान पाक की आयत का मुपड़िया अदा कुरान सचवा तमाम भी चवंदा कुरान सचवा असा भी चवंदा कुरान सचवा मर्द भी चवंदा कुरान सचवा कलमे वाली मदरियों मायूं भेड़ों भी चवंदा कुरान सचवा बुजुर्ग भी चवंदा कुरान सचवा मुफ्ती भी चवंदा कुरान सचवा। भला कुरान का पूछूं तो तू सचो आई या तू पांजी वजाहत पढ़। फरमाया अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फीह। कुरान ही वो किताब है ला रैब फीह जो हिन कुरान जे अंदर हिकड़े हिकड़े हर्फ जे अंदर कोई शक कोन्हे। सुभान अल्लाह। नुज़िल अला मुहम्मद कुरान तो बुधा तो कहते नाजिल थे तो आदम अलैहिस्सलाम ने नाजिल हुआई नूह अलैहिस्सलाम ने नाजिल हुआई इब्राहिम अलैहिस्सलाम याकूब अलैहिस्सलाम ने नाजिल हुआई इसहाक अलैहिस्सलाम ने यूनुस अलैहिस्सलाम ने यूसुफ अलैहिस्सलाम ने शीश अलैहिस्सलाम ने दाऊद अलैहिस्सलाम ने मूसा अलैहिस्सलाम ने ईसा अलैहिस्सलाम ने कुरान तो बुधा तो कहते नाजिल हुआई। कुरान पान वजात करे तो फरमाए तो नुज़िल अला मुहम्मद व मोहम्मद अरबी में नाज़िल हुआ के मोहम्मद अरबी वो मोहम्मद अरबी दोस्तों जेको मक्के जे बाजार में गली में मोहम्मद अरबी टपी वने गुजरी वने त हफ्ता जा हफ्ता और मदीने जे गलियों में खुशबू खत्म न थे। सुभान अल्लाह। जे सोने अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पगार मुबारक में अल्लाह की खुशबू रखी। एकड़ो सहाबी सफर ना मोटो काफी अरसे का बाद में आयो घोड़े सवार हुयो रास्ते में मिट्टी है गिरद गुबार भी लगे पयो थकावट भी हुई इरादो कई मदीने पाक में मां पहुंची गयो आया घर वया गुस्ल गया कपड़ा पाया उन्हीं का बाद में अचा लेकिन हुजूर साईं जो आशिक होयो हुन चयो त मां भला परे खां हुजूर जी ज़ियारत करे पो घर वञी कपड़ा मटाए अचां। मस्जिद नबी जे साम्हूं दरवाजे ते बीही करे रुगो हुजूर जो दीदार कयईं। अचानक नबी साईं जी की नज़र पइजी वई। अल्लाह पर मुंहिंजे आका इशारो करे सॾ कयो। साहबी फरमाए तो मां पेर न झले सघियुसि हली अची करे परे खां हुजूर साईं खे हथ मिलण जी कोशिश कयो त मुंहिंजे रहमत वारे नबी भाकुर जला हथ टेड़े चलिया। हुजूर से भाकुर पातो जोर ॾिनो उठी चपियो हवाल वरतो। साहबी फरमाए तो अल्लाह जी ज़ात जो कसम सवारी पे आयो उस घोड़े सवार हुयुसि गॾा खच्चर जो सवार गिरदो गुबार भी हुयो। हुजूर साईं जी भाकुर चलियो जिस्म जो महीने जे सफ़र जो थकावट सॼी मुंहिंजी ख़त्म थी वई। घर अचा त घरवारी चयो कहिड़ी खुशबू लगाए आयो आहीं कपड़ा त मेरा आहिनि पघर वारा आहिनि तूं कीअं एॾी खुशबू। घरवारी खे चवण लॻो काई खुशबू कोन्हे मुंहिंजे सुहिणे मोहम्मद अरबी जे जिस्म मुबारक जो पघर मुबारक लॻो आहे तंहिंजी खुशबू। हे क़ुरान कानपुर वारो हिन ते नाज़िल थियो आहे रहीमाबाद वारो क़ुरान मोहम्मद अरबी जे क़ुरान पाण वज़ाहत करे नुज़िल अला मुहम्मदिन
मोहम्मद करीम तुमा नाज़िल थियो आया कुरान तू बदा छो नाज़िल थियो आई फरमाया तो हुदल लिल मुत्तकीन कल्बे वारन मर्दन और तुमके हिदायत जे लाए मा अल्लाह मुखे मोकलो मोहम्मद की के तो क्या मत में इधर कल्बे वारन मर्दन और तुमके मार रस्तो दिखाया तो ही रस्तो सिद्धो जन्नत में वने सुभान अल्लाह जे को जन्नत में वजन के लिए तैयारी करे वो कुरान पे अमल करे कुरान से तो हलता कादी सुलवाशिया वजूहुई यौमइज़िन खाशिया आमिलतुन नासिबा तस्ला नारन हामिया तुस्का मिन ऐनिन आनिया लैसा लहुम ताअमुन इल्ला मिन ज़रीन ववजूहुई यौमइज़िन नाइमा लिस्सइहा राज़िया जो अल्लाह तमाशा की इन जमात आमीन कुरान तो फरमाए केड़ा शख्स क़यामत में ईंदा मुंह भुजल हुंदा मुंह थकल हुंदा परेशान हुंदा ववजूहुई यौमइज़िन नाइमा एकड़ा एड़ा मर्द और तू ईंदा गरीब भले हुंदा मिस्कीनी सा वक्त गुजारियो लेकिन कुरान तो फरमाए जने क़यामत जे ईंदा चेहरा और जा मुंह मुबारक चोटी जे चंद्रमा को चमकदा तरोताजा सुभान अल्लाह छो लांता की जवाब लिसाइहा राज़िया इनजे करे जा मुंह चमकदा मर्द और तुंजा जो गर्मी में वेही करे आयत करे मां पढ़ियो तो लिसाइहा राज़िया ता रब के राज़ी करे अब राज़ी हुजे या नाराज होता राज़ी हुजे या नाराज मिनिस्टर राज़ी हुजे या नाराज काई परवाह करे असांजा बाबा साईं मोहम्मद हसन अब्बासी सच्चो रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा हुया सारी दुनिया नाराज हुजे हिकिड़ो अल्लाह राज़ी हुजे तो बेड़ा पार और वरी फरमाईंदा सारी दुनिया नाराज हुजे अल्लाह राज़ी हुजे बेड़ा पार पर अल्लाह नाराज आ सारी दुनिया राज़ी आ साजो सामान दिया गाड़ियों महल दिया बैंक बैलेंस दिया तिजारत कारोबार दिया सब उनमें खुश आए लेकिन अल्लाह नाराज आ खसरत दुनिया वल आखिरह न खुदा ही मिला न मिसाल सलम नहीं घर के रहे न उधर के रहे दुआ क्यों अल्लाह राज़ी कुरान में अल्लाह फरमाए तो ला रैब फीही हुदल लिल मुत्तकीन हिदायत रस्तो देखण वारो अल्लाह कुरान तमाजे मथा नाज़िल कियो जिए मक्के में कुरान नाज़िल थियो मदीने में कुरान नाज़िल थियो ताइफ में कुरान नाज़िल थियो बदर में कुरान जिब्राइल खणी आयो ओहद में कुरान जिब्राइल खणी आयो खंदक में कुरान जिब्राइल खणी आयो तबूक में यरमूक में कुरान जिब्राइल खणी आयो पर सब चौथ जिब्राइल कुरान उन हालत में खणी आयो जे हालत में हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम बीबी आयशा सिद्दीका दे झोली में आराम में सुभान अल्लाह वाह आयशा सिद्दीका सच्चो रज़ी अल्लाह ताला ही सो इन मिसाल जो मकसद ई आता साहब घर वालन सा ई गुजारियो मर्दन जे मथा लाज़िम है त औरतन जे मथा सख्ती न कन मार कुट न कन मुजो सोनो अरबी चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बायरा जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया बीबी आयशा सिद्दीका सच्चो रज़ी अल्लाह ताला पानी पी तो हुजूर साईं फरमाया आयशा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम अम्मा आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह ताला सिद्दीक अकबर जिनवा न्याणी सिद्दीक कायनात अल्लाह आबिदा ज़ाहिदा शाकिरा कानिया साबिरा आयशा सिद्दीका प्याले में पानी पीतई मुझो सोनो अरबी फरमाए तो आयशा केड़ी जाए ते मुझा चप लगाए तो उन्हें प्याले ते उन जाए ते मां मोहम्मद अरबी जो ते चप लगाए आयशा मिसवाक थी करे बीबी आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम मिसवाक वठी करे दंदर वठी करे फरमाइंदा आयशा केड़े पासे का दंदर के चबाड़ो तई चेदी या रसूल अल्लाह हिन पासे का बीबी आयशा के चबाड़े दंदर वाले पासे का वरी उन दंदर के हुजूर से पान चबाड़े था या इज़्दिवाजी जिंदगी अल्लाह तआला के नबी के सुन्नत के मुताबिक घर वालन सा रवैयो इख्तियार करण जी तौफीक आमीन घर वालन सा विड़को न उन सा प्यार सा मोहब्बत सा एकड़ो सा हिकड़ी सहाबिया
हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम के पैगाम मोकिले या रसूल अल्लाह जो घर वारो सफर ते वयो एतरो मुखे पारत करे वयो त घर में रह जा घर जो ख्याल कजा या रसूल अल्लाह मुझो अपो सख्त बीमार इजाजत हुजे त मां बाबा के घरों निकरी करे ॾिसण वञा मुंहिंजे आका तव्हांजे आका सोने अरबी मदनी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुझस की इजाजत काने त मां तू घर में बैठी वरी हुजूर ने इंसान ने पैगाम के या रसूल अल्लाह बाबा से सख्त सीरियस हालत में सीरियस हालत में हुजूर से फरमाया मुझस की इजाजत ना है घरों में निकल जा जो पैगाम के या रसूल अल्लाह ने तब जुदाई करे वयो फौत थी जो हाने इजाजत हुजे तो बाबा जो मोह ॾिसी अचा हुजूर से फरमाया इजाजत काने जनाज़ो खणी आया दरवाजे के ॿाहिरां चवण पैगाम मोकिली या रसूल अल्लाह पर्दो परे करे मां बाहर बाबे जो जनाज़ो ॾिसां हुजूर से फरमाया इजाजत कोने या रसूल अल्लाह भला छा जी इजाजत फरमाई जनाज़ो अंदर खणाए उहा सगोरी पाजे बाबे साईं जो जनाज़ो घर में अंदर खणाए आई मुंह मुबारक के ॾिसी करे पेशानी के पोसो ॾिनई तदफीन थी वई दफन थियण खां बाद में जिब्राइल अमीन आयो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम के फरमाए तो या रसूल अल्लाह हिन औरत तमाम जी ताबेदारी कई मुर्स जी इजाजत खां सवा इन हालत में भी बाहर न वई इन जी मुर्स जी इताअत ऐं फरमा बरदारी जे करे अल्लाह इन जे वाले साहब के माफ करे जन्नत अता करे मार्स के जो आयत पढ़ी मय्यमल मिसकाल दर्रतिन खैरन यरा व मय्यमल मिसकाल दर्रतिन शर्रन यरा खानपुर जा रोशन जे वारी जे सबने जेतरी नेकी कई वो अल्लाह उनके और जो सवाब अता फरमाइंदो जे दुनिया में वारी जे जरे जेतरी खता कई अल्लाह फरमाए तो उनके गुनाह जो सजा मिलंदो सूरह यासीन की आयत में पढ़िया कुरान में अल्लाह फरमाए तो अल यौम नख्तिमु अला जो कुरान सचो कुरान तो फरमाए जने माशर जो मैदान थींदो ना पो कमींदो ना मां कमींदी ना भाई कमींदा ना पेरेंट्स कमींदो ना फैक्ट्रियों कमींदियूं ना तिजारतूं कमींदियूं ना ज़राअतूं कमींदियूं ना मिट माइटी कमींदी कुरान सचो आहे कुरान तो फरमाए क्या बचे नी अल्लाह तुझे बात के मर्द हुजे या औरत हुजे अल यौम नख्तिमु अला अफवाहिम बात के अल्लाह बंद करे छॾींदो सिलाई लगी वेंदी मर्द औरत ॻाल्हाए न सघंदा व तशहदु अर्जुलुहुम अल यौम नख्तिमु अला अफवाहिम व तुकल्लिमुना ऐदीहिम साईं हथ में ॻाल्हाईंदा पेर में ॻाल्हाईंदा जिस्म जी चमड़ी में ॻाल्हाईंदी इसकी नहीं खल में ॻाल्हाईंदी जॾहिं सब तव्हां असांजी हिमायत में या मुखालफत में शायदूं ॾेई ॾींदा दुआ कयो त अल्लाह ताला तव्हां असांजे हथनि खे तव्हां असांजे हिमायत में गवाह बणाए आमीन आमीन अल्लाह असां सभु तोखे ॿाॾायूं था असांजा हथड़ा असांजा पेर असांजे जिस्म जी खल क़यामत जॾहिं असांजे हक़ में शाहिदी दे त असांखे तूं माफ़ी दे असां जन्नत जिस्म जी खल बि ॻाल्हाईंदी जॾहिं बात खुली वेंदो शायदि गवाहियूं ॾेई वेंदा क़ुरान तो फरमाए त खल खे मयार ॾेई करे चवंदो लिम शहिदतुम अलैना ओ हथो पेरो ओ जिस्म जी चमड़ी लिम शहिदतुम अलैना मुंहिंजे ख़िलाफ़ तव्हां गवाही छो ॾिनी आहे छो तव्हां ॻाल्हायो हथनि खे चवंदो दुनिया में त कोन ॻाल्हाईंदा हुयो चमड़ी खे चवंदो दुनिया में त गुफ्तगू कोन कंदी हुई पेरनि खे चवंदी आख़िरी मां भेण हुजे या मर्द औरत पेरनि खे चवंदा मुखातिब थी करे दुनिया में त तव्हां न ॻाल्हाईंदा हुयो अॼु छाजे करे ॻाल्हायो तव्हां असांजा हथ पेर चवंदा तवज्जो जिस्म जी चमड़ी चवंदी अंतकल्लाहुल लज़ी अंतक कुल शय असांखे अल्लाह हुकुम कयो आहे तंहिंजे करे याद रखो ही जेका जिंदगी मिली आहे अल्लाह के राज़ी करण जे लाइ मिली आहे ऐं कबर में अकेला वेंदासीं तने तन्हा
मन मिट्टी जेठ सुमणो पवंदो। मुंहिंजा दोस्तों आखिर जो समय याद कयो, जागना है तो जाग ले। उर्दू समझो, उर्दू समझो। जागना है तो जाग ले, अफलाक के साया तले, हश्र तक सोना पड़ेगा ज़मीन के साया तले। कोई कम नहीं दो, कुरान तो फरमाए कुल्लु मन अलैहा फान, जेको भी आ दुनिया में फना थियण वारो आ। तुझो ॾाढो परॾाढो त ॾाढो फौत थी विया, तुंहिंजी बि चंद ॾींहंनि जी हयाती आ, ख़बर न आहे कहिड़े वक़्त में मौत अची वञे। मौत लिखियल आहे, मुक़रर वक़्त आहे। कुरान तो फरमाए अजलुहुम ला यस्तखिरून साअतन वला यस्तक़दिमून। जॾहिं मौत ईंदो मुक़रर वक़्त ईंदो, न सेकंड अॻु में ईंदो न सेकंड बाद में ईंदो। नेकी कंदे क़यामत में ॾिसंदे, तवजो, बुराई कंदे क़यामत में ॾिसंदे। तंहिंजे करे मां आयत पढ़ी आहे ख़ुतबे में, कहिड़ी? अल्लाह फरमाए थो इन्ना नहनु नुहयिल मौता व नक्तुबु मा क़द्दमू व आसारहुम व कुल्ल शैइन अहसैनाहु फी इमामिन मुबीन। अल्लाह फरमाए थो असां मौलन के जिंदा कंदा आहियूं, मौलन के ज़मीन मुर्दा थी वञे। अल्लाह फरमाए थो वजअलना मिनल माइ कुल्ल शैइन हय्युन। कुरान सचो आहे। अल्लाह फरमाए थो पानी वसाए करे वअंज़लना मिनल मुसिराति माअन सज्जाजा लिनुख़रिज बिही हब्बन व नबाता। सुभान अल्लाह। अल्लाह फरमाए थो ज़मीन मुर्दा थी वञे, आख़िरी ॻाल्हि, ज़मीन मुर्दा थी वञे, मां आसमान मां तव्हांजे लाइ महिरबानी करे बादल जेके टन जा टन पानी खणी अची करे तव्हांजे खानपुर जे मथां बीही करे नेसारनि वांगुर पानी मां कोन हाराईंदो आहियां, ताकि मुंहिंजे गुनहगार हारी जी जे हारी नमाज़ न पढ़ी, ज़िक्र बि नथो करे, अक़ीदो बि सही न आहे, लेकिन हर हलाए करे ज़मीन के संवारे करे बिच छटे थो। अल्लाह फरमाए थो मां गुनहगार पंहिंजे हारी माने जी मेहनत ज़ाय नथो कयां, नेसारनि वांगुर मथां पाणी नथो अचे, हिकिड़ो हिकिड़ो कतरो करे मां पाणी वसायां। अंज़लना मिनल मुसिराति माअन सज्जाजा लिनुख़रिज बिही हब्बन व नबाता। ताकि अल्लाह फरमाए थो फसल फ्रूट भी तव्हांजे लाइ थियनि, अनाज ज़मीन तव्हांखे ॾिए थी। कुरान फरमाए थो ज़मीन आबाद थींदी आहे, ज़मीन मुर्दा ज़िंदा थींदी आहे पाणी सां, ऐं दिलि जी दिल वारी ज़मीन ज़िंदा थींदी आहे। सभु चओ अल्लाह जो कुरान। इन्ना नहनु नुहयिल मौता, सूरह यासीन में अल्लाह फरमाए थो ॿुधो, कलमे वारा मर्द औरतों नंढा वॾा, अल्लाह फरमाए थो इन्ना नहनु नुहयिल मौता, मां मौलन के जिंदा कंदो आहियां। ऐं हुज़ूर साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था मसलुल लज़ी यज़कुरु रब्बहु वल्लज़ी ला यज़कुरु रब्बहु कमसलिल हय्य वल मय्यित। मुंहिंजे आका मोहम्मद मुस्तफा चओ हुज़ूर साईं फरमाइनि था जेको मुंहिंजो बानो, जेका मुंहिंजी बानी, जेको कलमे वारो मर्द, जेका कलमे वारी औरत, अल्लाह जे रसूल फरमायो जेको ज़िक्र कंदो उहो ज़िंदा आहे, जेको ज़िक्र न कंदो मुंहिंजो दिलि मुर्दा। इन्ना नहनु नुहयिल मौता, अल्लाह फरमाए थो असां मौलनि खे चेरो कंदा आहियूं। ज़मीन मुर्दा थिए त पाणी सां चेरी थिए, दिलि मुर्दा थिए त सम्झो अल्लाह जे ज़िक्र सां ज़िंदा। सुभान अल्लाह। अल्लाह जो ज़िक्र करे असांजा बुज़ुर्ग अल्लाह जो ज़िक्र कंदा हुआ, मर्दन ज़िक्र कया, औरतूं ज़िक्र कया, अल्लाह सां मोहब्बत करियो। 22 सीमारे जे इब्तिदा में भी अल्लाह फरमाए थो वल क़ानितीन वल क़ानितात, किनात करण वारा मर्द, किनात करण वारी औरतूं, वल मुस्लिमीन वल मुस्लिमात। हां साईं साईं मोहम्मद यूसुफ साहब रहमतुल्लाह अलैहि सचो रहमतुल्लाह अलैहि, अल्लाह केॾा खानपुर जे लाइ रहमत जो छांव ऐं छपरो साईं मोहम्मद यूसुफ सचो रहमत जा फर्ज़ंद वेठा आहिनि। अल्हम्दुलिल्लाह अज़ीज़ो, कुरान पाक में अल्लाह ॾिसो इस्लाम में औरतुनि जो बि हक़ आहे, औरतुनि में कुर्बानी ॾिनियूं। इस्लाम में पहिरीं शहादत हासिल करण वारी बीबी सुमैया रज़ी अल्लाह ताला, अम्मा सुमैया रज़ी अल्लाह ताला तो केड़ो दो कयो, कलमे पढ़ण जे बदले में अम्मा सुमैया रज़ी अल्लाह ताला खे गिरफ्तार कयो।
न कटियाला हथन जा न पटियाला पेरन जा न पटियाला तरह तरह जो तकलीफ़ूं ॾिनियूं वरी चवण लगा सुमैया भला दे ख़बर ए जी तकलीफ़ बर्दाश्त कई थी भला हाणे कलमे खां मोटी वञ अम्मा सुमैया नारो हणी करे चवण लगी अल्लाहु अकबर हे त हिकड़ी जान अरबी मोहम्मद जे मथां 100 जानियूं हुजनि सुमैया कुर्बान औरतुनि में इस्लाम में अॼु बि तव्हां असांजी औरतुनि जो इस्लाम में किरदारु वॾो आहे दुआ करो अल्लाह तव्हां असांजे अमड़ियुनि खे माइरुनि भेनरुनि खे पर्दे वारी तक़वा वारी इबादत वारी ऐं जेको आहे सो नेकीअ वारी ज़िंदगी नसीब फरमाए असांजे बाबा साईं रहमतुल्लाह अलैह कॾहिं बि बेनमाज़ी जा तुंहिंजी मानी न खा अब वरी ॻाल्हि आहे हा साईं असांजे बाबा साईं मोहम्मद हसन अब्बासी सचो ये बैठो तो आशिक बाबे साईं जो विराने में गुलाम सरवर साहब सियारे में मोटरसाइकिल 125 तो टीम लोग 400 सब सबक पूरा किया अल्हम्दुलिल्लाह बाबा साईं रहमतुल्लाह अलैह कॾहिं बि अदा बिना वज़ू जे माना बेवज़ू माण्हू जी बेनमाज़ी माण्हू जी हथ जी मानी न खाए बेरानी में मुरीद बाबे जो मानी खणी आयो कपड़ो खोले मानी ॾिसी करे जी अर्ज़ मोहम्मद या मानी आऊं कोन खाई तूं खणी टॾिया तुंहिंजो वो समझी लो मानी बेटी घर आयो घरवारी के दरकार ॾे साईं आया है तो मानी बिना वज़ू बिना तू नमाज को नहीं पढ़ी तो हुन औरत चयो न मां नमाज पढ़ंदी आहियां पर अल्लाह जो हुकुम आहे महीने में 2 ॾींहं मूंखे ताक़ीद हूंदी आहे महाना नमाज मुंहिंजी घुसंदी आहे मां तंहिंजे करे माना अल्लाह की कशफ हुयो बेनमाज़ी जी मानी ॾिसी चयो असां कोन खणी अल्लाह तव्हां असांखे बेड़ो करे अल्लाह तव्हां असांखे अपनी माइरुनि भेनरुनि खे बेड़ो करे असांजे अपनी माइरुनि भेनरूं जेकॾहिं ज़िक्र सां तिलावत सां निमाज़ वारी ज़िंदगी गुज़ारींदियूं असांजे पेट में जेका निमाज़ी माइरुनि जी ऐं घरवारी जी जेका निमाज़ी घरवारी हूंदी उनजी मानी पेट में वेंदी असांजो क़ल्ब मुनव्वर असांजो क़ल्ब रोशन थींदो साईं ॾेर शरीफ़ वारा सम्झो केड़ा खुश नसीब हुआ जिन ॾेर शरीफ़ वारनि जी बुज़ुर्ग जी ज़ियारत कई से अब्दुल करीम कुरैशी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा हुआ अंदाज़े कर बेनमाज़ी जी मानी खाई भी जो सफर में मजबूरी हुजे तो एक तस्बीह अस्तगफिरुल्लाह रब्बी जी पढ़ी छॾींदा दादा दिल ता बेनमाज़ी जी मानी जेका खादा वा कट जेका चढ़े वा नहीं वनी दुआ करो अल्लाह ताला तव्हां असांजे ॿाहिरि भेण खे नमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ अता रब से तव्हां असांखे नमाज़ जी तौफ़ीक़ अता फरमाए मायत पढ़ी आहे इन्ना नहनु नुहिल मौता असां ज़िक्र जे करे मर्द और मुसलमान जे मोल क़ल्ब के ज़िक्र जे करे नुही ज़िंदा कंदा आहियूं अॻिते वनक्तु मा क़द्दमू व आसारहुम व कुल्ल शैइन आसैनाहु फी इमामुम मुबीन अल्लाह फरमाए वनक्तु मा क़द्दमू जेके हितां खां पंहिंजी ज़िंदगी में मर्द और तूं सवाब जा कम कंदो फरिश्ता तव्हांजा लिखंदा वेंदा वरी जॾहिं तव्हां हलिया वियो नेकी जा कम खोजे छॾे वियो व आसारहुम तव्हांजे वञण खां बाद में जेको औलाद में साले हुयो ज़िक्र फ़िक्र वारा हुया इहे बि तव्हांजे खाते में अल्लाह लिखंदो व कुल्ल शैइन आसैनाहु फी इमामिन मुबीन तव्हांजी हिकिड़ी नेकी हिकिड़ो सवाब अल्लाह फरमाए थो असां वटि महफूज़ आहे क़यामत में ईंदो अल्लाह कुरान में फरमाए थो त क़यामत जे ईंदो वमा तुक़द्दिमू लिअनफुसिकुम मिन खैरिन तजिदूहु इंदल्लाह सुभान अल्लाह अल्लाह फरमाए थो जेका नेकी कयो क़यामत जे ॾींहुं तव्हां ॾिसंदो तव्हांखे मिलंदी अॼु असां आयत करीमा पढ़ी आहे दुआ रब्बुल इज़्ज़त असां तव्हांजे आयत करीमा खे मंज़ूर मक़बूल फरमाए मुंहिंजा दोस्तो ख़बर न आहे कहिड़े टाइम ते इज़राइल अची वञे कहिड़े टाइम ते मौत जो वारंट निकिरी वञे गिरफ़्तारी जो वारंट निकिरी वञे को ख़बर बि न पवे अलाए कहिड़े टाइम ते इज़राइल अची वियो तंहिंजे करे क़ुर असांखे बाख़बर करे थो त तव्हां आख़िरत जी तयारी जॾहिं तव्हां क़यामत जे ॾींहुं उथो वासहाबुल यमीन मा सहाबुल यमीन तव्हांजे सॼे हथ में आमाल नामो जी आमीन अल्लाह से असांखे क़यामत जे ॾींहुं आमाल नामो सॼे हथ में अता आमाल नामो सॼे हथ में मिलंदो जॾहिं इबादत थींदी जॾहिं नमाज़ थींदी अल्लाह अकबर मीनारनि मां सदा अचे कोई भी खानपुर जे रहीमाबाद जे बाज़ार में तव्हांखे निमाज़ी मुसलमान बाज़ार में नज़र न अचे अज़ान जे समय मस्जिद में अची करे अल्लाह जे घर में आबाद कंदो आहे इंशाअल्लाह
हजरत अब्दुल्लाह इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु सहाबी हुयो। हजरत अब्दुल्लाह इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु सहाबी हुयो, सब जो रज़ी अल्लाह ताला अन्हु मदीने के बाजार में गुजरियो, इसे दर्जिया है सिलाई ठो करे, सुई कपड़े में विझी करे सिलाई करे, हथ मथे करे आयो। अब ये सिलाई कबी धागा विझी वरी सुई कपड़े में टकाए मथे कई, वरी अॻिते वयो अब्दुल्लाह इब्न अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु तवज्जो लोहार छा कयो, कोयलन में कुहाड़ी गरम करे बाहर आंदई, तपी गाड़ी थी गई, शागिर्द सामू कुहाड़ो हयो, हिकड़ो धकई ॿियो धकई, वरी थोड़ो मथे कई, मस्जिद नबी में मीनार में आवाज आयो, अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर, जो अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। हज़रत अब्दुल्लाह इब्न अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो, रब्बे मोहम्मद जो कसम जी मस्जिद नबी में अल्लाहु अकबर जो आवाज आयो, दर्जी के हथ में जेका सिलाई हुई हिकड़ो टाको ॾेई करे हथ मथे कयई, ॿियो टाको कोन ॾिनई, कपड़ो उते उछलाए छॾी, लोहर छा कयो जो मथे जी हथोड़ो आयो उते ही फिटो करे छॾी, सब मस्जिद में हलाया। मुसलमानन जो ईमान ॾिसी करे अब्दुल्लाह इब्न अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु कुरान जी आयत तिलावत कई, रिजालुल ला तुलहीहिम तिजारतुन वला बैउन अन ज़िक्रिल्लाह, अल्लाह जा मर्द माना हुए हूंदा आहिनि जिनके ज़िक्र निमाज़ सां दुनिया जो कारोबार न रोकी। एॾो ईमान खानपुर वारो दुआ करो, कंहिंजे इंतज़ार में आयो, केरु अची करे बयान कंदो, जहिड़ा रूह जहिड़ा ख़त्मा, जहिड़ा असां गुनहगार सियाकार बदकार कुर्सी ते वेहण वारा, अल्लाह मूंखां त तव्हां करोड़ दफ़ा भुलायो, असां कंहिंजे इंतज़ार में आहियूं। हज़रत ईसा अलैहिस्सलाम अची असांखे तकरीर कंदो, नसीहत कंदो, पोइ सुधरंदासीं। मूसा अलैहिस्सलाम ईंदो, अरबी मोहम्मद ईंदो, अबू बकर सिद्दीक़ जे इंतज़ार में आयो, रहीम आबाद खानपुर वारा उमर साईं जे इंतज़ार में आयो, अली साईं जे इंतज़ार में आयो, हसनैन करीमन जे इंतज़ार में आयो, ओ मर्दो पीरान पीर रहमतुल्लाह अलैह जे इंतज़ार में आयो, जुनैद बगदी जे इंतज़ार में आयो, सिद्दीक भरचूनी वाले जे इंतज़ार में आयो, ताज महमूद अमरोटी जे इंतज़ार में आयो, साईं अब्दुल करीम कुरैशी बेरशरी वाले जे इंतज़ार में आयो, साईं हमादुल्लाह रहमतुल्लाह अलैह जे इंतज़ार में आयो, साईं मोहम्मद आलम जलाल पौड़ वाले जे इंतज़ार में आयो, खलीफे अहमद दीन जे इंतज़ार में आयो, कंहिंजे इंतज़ार में आयो त तव्हां जे लाइ बुज़ुर्ग अची करे तकरीरूं करनि, पोइ सुधरंदव। ख़ुदा जे वास्ते सुधरी वञो, मौत लाइ केॾी महिल अॼु अज़म कयो इंशाअल्लाह नमाज़ पढ़ो, असां बि नमाज़ पढ़ंदासूं, असांजी प्यारी घरवारी न्याणियूं मायूं भेणूं बि नमाज़ पढ़ंदियूं, क़ुरान जो ज़िक्र कंदियूं, क़ुरान सां मोहब्बत कयो। असांजे बाबे रहमतुल्लाह अलैह बयान में हिकिड़ो किस्सो ॿुधायो, फरमाई हिकिड़ो जाहिल माण्हू फौत थी वियो, के ॾिसण वारे माइट ॾिठो, के बुज़ुर्ग ॾिठो त उहो जन्नत में आ, पुछा कि मियां तोखे छाजे करे जन्नत मिली आ? जिया मां क़ुरान पढ़ियल न हुयुसि, क़ुरान सिखियल न हुयुसि, एतिरो आलिमनि खां ॿुधुम त क़ुरान सचो आ, सब जो क़ुरान सचो आ, सब जो क़ुरान सचो आ। मां सुबुह जे टाइम ते उथां थो, जहिड़ो तहिड़ो वुज़ू करे हेॾे ॾिसो क़ुरान पाक खोले करे मां चवंदो साईं मुंहिंजा अल्लाह ही जेको तो बयान फरमायो इहो बि सच आ, ॿी सिट ते हथ रखी चवां अल्लाह इहो बि सच आ, टी क़ुरान जी सिट ते हथ रखी करे चवां अल्लाह इहो बि तो सच चयो आ, चौथी सिट ते हथ रखी करे चवां अल्लाह इहो बि तो सच चयो आ। बस ये रोज़ाना क़ुरान जी तिलावत कंदोसि, क़ुरान जी मोहब्बत ऐं तिलावत जे करे रब मुंहिंजी ज़िंदगी जा गुनाह माफ़ करे मूंखे जन्नत ॾे। पढ़ियल बि न हो साईं, रुगो क़ुरान सां मोहब्बत चओ इंशाअल्लाह क़ुरान सां कबर में न दोस्त कम अचे न पैसो कम अचे। पाण ॾिसो था खानपुर में केतिरनि खे दफ़न करे आया हो, काई ख़बर न हूंदी आहे उन लाइ छा हाल आहे। हज़रत अली साईं शेर ख़ुदा सचो रज़ी अल्लाह ताला अञा ॻाल्हायां बस क्या ॿुधायो आया थकी कयो बीठा थकी कयो। हज़रत अली साईं सचो रज़ी अल्लाह ताला के कब्रिस्तान जे भरिसां गुज़रिया, हिकड़ी बोसीरा कबर पुरानी कबर जे मथां बीही करे शेर ख़ुदा चवण लॻो त मुंहिंजो विजदान ईअं थो चए त कबर वारो चए थो त मां जॾहिं मरी वियुसि माइटनि मूंसो ॾिनो, कफन पाराए कुल्हे ते खणी करे कबर में दफ़न कयूं, मलकल इज़राइल
मुनकर नकीर अची विया कबर जा फरिश्ता आया हज़रत अली साईं तो फरमाए मुझो विजदान ये तो चवे तो गोया कि कबर वारो ईअं तो चवे समझो था हिकिड़ो ख्याल ऐं हज़रत अली साईं जो ख्याल सचो सचो चओ न हज़रत सोने अली साईं जो ख्याल सचो हज़रत अली जी फरमाए त मां सोचां थो त कबर वारो ईअं तो चए साईं वेड़े से ने जनाज़ो पढ़े कबर में उछलायूं मुनकर नकीर आया सवाल कयो मर रब्बुक तुंहिंजो रब केरा अल्लाह सां दुनिया में ताल्लुक न हुयो जवाब न ॾेई सघियो तुंहिंजो दीन कहिड़ो आहे तुंहिंजो रसूल कहिड़ो आहे रसूल सां ताल्लुक न हुयो जवाब न ॾेई सघियो पोइ थोरी देरि जे अंदरि कबर जी गर्मी मुंहिंजे दिमाग़ खे खाधो मुंहिंजी अखियुनि खे खाधो कीड़नि माकुड़नि गोश्त खे खाधऊं पोस्ट खे खाधऊं खलुनि खे खाई विया जिस्म खे खाई विया हॾा बणिजी वियुसि ऐं जेको मुंहिंजी खोपड़ी जो हॾो जिस्म जो हॾो ख़ाक बणिजी वियुसि हज़रत अली साईं फरमायो मां सोचियो त कबर वारो त ईअं थो चए वरी थोरी देरि खां बाद में मां इहो हज़रत अली साईं फरमायो मां इहो सोचो कबर वारो मूंखां सुवाल थो करे त मुंहिंजे कबर में वञण खां बाद में दुनिया वारनि जो छा थियो मुंहिंजी ज़ाल जो छा थियो मुंहिंजे कारोबार जो छा थियो हज़रत अली साईं फरमाइनि मुंहिंजो विजदान चए पियो त मां कबर वारे खे चयो तुंहिंजे मरण खां बाद में 4 महीना 10 ॾींहंनि खां बाद में जेका घरवारी तुंहिंजे मोहब्बत जी दावा कंदी उन वञी करे ॿियो मुड़ुसु कयो ॿी शादी करे छॾी तुंहिंजे मरण खां बाद में पुटनि झगड़ो कयो मिल्कियत विराइजी वई कारोबार विराइजी विया धंधा विराइजी विया औलाद वञी करे कारोबार कया वरी साॻियूं ख़ुशियूं वरी साॻी तुंहिंजी घरवारी जे घरात जो तोखे भाकुर में मोहब्बत जा दावा कंदी हुई 4 महीना 10 ॾींहंनि खां बाद में उहा साॻी घरवारी वञी ॿिए सां भाकुर में साॻिया मोहब्बत जा कूड़ा दावा कई थी हज़रत अली फरमायो त मां हुनखे ईअं चयो त तुंहिंजे वञण खां बाद में दुनिया वारनि जो इहो हाल हुयो तव्हां हूंदो आहे न हूंदो फौत थी वियो औलाद मिल्कियत जी तक़सीम में दुनिया माण्हुनि खे ॿिया दोस्त मिली वेंदा यार मिली वेंदा औरतुनि खे निकाह इद्दत खां बाद में मुड़ुसु मिली वेंदो ॿार दुनियादार कारोबार तिजारत कंदा पर कबर जो छा हशर हूंदो तंहिंजे करे मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो मुंहिंजा अज़ीज़ बुज़ुर्ग भाइयो मीर तकी दर्द वीचारे चयो कल चाची मीर तकी दर चए थो मां कब्रिस्तान जे पासां टपुसि हिकिड़ी बोसीदा कबर ॾिठमि उन कबर मां हिकिड़ी बोसीदा दिमाग़ जी खोपड़ी निकिती पई कल पाऊं एका से सर पर जो आ गया यकसर वो उस दुखाने शिकस्ता से चूर था यानी चए थो त मां पुरानी कबर जे पासां टपुसि ओश उठमि त खोपड़ी निकिती पई खुश्क खोपड़ी हुई मुंहिंजो पेर अची वियो उहा दिमाग़ वारी खोपड़ी रेज़ा रेज़ा थी वई ऐं ज़बाने हाल से चवण लगी देख के चल ए राह बेखबर मैं भी कभी किसी का सरे पुरगुरूर था अॼु असां सरे पुरगुरूर आहियूं ज़मीन ते पेर न लॻंदो आहे का थोरी तकलीफ़ ॾिए त बर्दाश्त न कंदा आहियूं हाल असांजो इहो आहे कबर में वेंदासीं ग़रीब ईंदासीं कबरूं हाणे वञी करे खोटे ॾिसो अलाह जे ज़ात जो कसम आहे असांजा मिट माइट गुज़ारे ईंदा आहिनि कुझु अरसे खां बाद में मुहर्रम में ईंदा आहियूं को लेको वग़ैरह ईंदा आहियूं त काफ़ी अरसे खां बाद में ॾिसो बोसीदा कबरूं हूंदियूं आहिनि फाटल कबरूं हूंदियूं आहिनि खॾा थियल कबरूं हूंदियूं आहिनि कोई पुरसान हाल न हूंदो आहे कलो कुली असां दुनिया में हुआसीं तकबर गुरूर सां वेंदा हुआसीं अॼु असांजो कबरूं में छा हाल थींदो तयारी कयो मस्जिद खे आबाद कयो ओ मुंहिंजूं अमलियूं न्याणियूं मायूं भेनरूं अज़ान अचे त घरनि में मुसला विछायूं रब तव्हां असां खां राज़ी थिए रोज़ी जी बरकत अॼु असांजी रोज़ी तंग आहे कमायूं में केतिरा था हर बुज़ुर्ग वटि वेंदा आहियूं से दुआ घुरो रोज़ी में तंगी आहे से दुआ घुरो परेशानी आहे मुंहिंजा दोस्तो आमाल सालिह करो असांजो कमु आहे रिज़्क़ में बरकत ॾियणु अल्लाह जेको अल्लाह तकलीफ़ वधी वेंदी वरी जेको अल्लाह हज़रत ईसा अलैहिस्सलाम के बगैर पीए जे बीबी मरियम के पेट में पैदा करण ते कादिर आहे वो अल्लाह तआला असांखे रोज़ी ॾियण जे मुताबिक़ कादिर आहे अल्लाह लतीफ़ुम बिइबादिही यरज़ुक़ु मन यशाअ व हुवल क़वियुल अज़ीज़ इन अल्लाह यरज़ुक़ु मन यशाअ बगैर हिसाब जॾहिं बीबी मरियम वटि ज़करिया अलैहिस्सलाम आयो दरवाज़ो बंदि करे ॾींदो बीबी मरियम नंढड़ी हुई बगैर मौसम जे तवज्जो बगैर मौसम जे मेवा पई खाए त बीबी मरियम के ॾिसी करे ज़करिया अलैहिस्सलाम फरमायो या मरियम अन्ना लके हाज़ा
ओ मरियम ही बगैर मौसम जे मेवा का तो आदा तई त कुरान तो चे त नंढी मरियम चवण लगी इन अल्लाह यरजुकु मन यशाउ बगैर हिसाब क़ालत हुवा मिन इंदिल्लाह। बाबा ज़करिया है तो अल्लाह जे तरफा है। वली ज़करिया अलैहि सलाम जो अल्लाह जो रसूला मौसम जा मेवा होंदा है मां ॾिसां तो मौसम जे बगैर मेवा है। वरी बीबी मरियम चवण लगी इन अल्लाह यरजुकु मन यशाउ बगैर हिसाब। रब जरे ॼण ते ई दुआ बगैर मौसम जे ई दुआ बगैर हिसाब। रब मौसम ॾिसंदो आहे न रब हिसाब कंदो आहे। अॼु अल्लाह तव्हां सां हिसाब ई कंदो। गाड़ी जे पोयां लिखियल हूंदो आहे हल जरी यारन सां कहिड़ा लेखा अब गाड़ी ते लिखियल हूंदो आहे अल्लाह जा सां अल्लाह कसम अल्लाह जा सां हिसाब अब करे हिसाब कयो केड़ा गुनाहगार अखियुनि सां गुनाह कयूं कननि सां गुनाह कयूं ज़बान सां गुनाह कयूं हथनि सां गुनाह कयूं पेरनि सां गुनाह कयूं ख़्यालनि सां गुनाह कयूं तबे आसमान मां साॻी बारिश अचे साॻियो सिज चंड तारा साॻियो दुनिया जो निज़ाम साॻी रिज़्क़ बंदि करे पर वरी सभई चओ त वरी असांजे गुनाहनि खे अल्लाह ढके अल्लाह दुआ कयो अल्लाह ताला तव्हां असांजो मंज़ूर कयो। अदा बयान हूंदा आहिनि अल्लाह वारनि जा आलिमनि जा आहिलुल्लाह असां त अल्लाह वारनि जे जुदनि जे मिट्टी जे ख़ाक जे बराबरि अल्लाह जे ज़ात असां का शइ हे फज़ल हुन जो आहे ज़ालिक फज़लुल्लाह युतीही मन यशाअ वल्लाहु ज़ुल फज़ल अज़ीम। रब केॾो राज़ी आहे तव्हां सां खां परे परे खां मेड़े छूटे करे पंहिंजा प्यारा पाना पंहिंजे घर में विहारे करे अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे माफ़ी करण जे लाइ तव्हां असांखे गॾु करे। यकीन आहे त माफ़ी यकीन आहे उथंदासीं त माफ़ी जा गुनाह हा सोने अरबी फरमायो मोहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केड़ी गाल ॿुधाया गाल मुझे सोने अरबी जो फरमान पंहिंजे तरफां न हूंदो आहे। सूरह नजम में अल्लाह फरमातो والنجم إذا هوى ما ضل صاحبكم وما غوى وما ينطق عن الهوى إن هو إلا وحي يوحى। मोहम्मद अरबी जेको ॻाल्हाईंदो अल्लाह जे तरफां ॻाल्हाए अल्लाह जी वही हुज़ूर से फरमाया जेको अच्छी दाढ़ी वारो हूंदो आहे अच्छी दाढ़ी अछियूं मुछियूं अच्छा वार कुरानो हूंदो आहे हथ खणंदो आहे अल्लाह फरमाईंदो आहे अशहिदु या मलाइकती कद इस्तहयतु मिन अब्दी कद गफ़रतु लहू। फरिश्तो होॾे ॾिसो अच्छी दाढ़ी वारो बग़ैर लालच जे बग़ैर टाइम जे गर्मी के मौसम में बंद करे खीसे में भाड़ा भरे पैदल अच्छी मोटरसाइकिल अच्छी अछड़ी दाढ़ी वारो हथ खणी करे दुआ तो करे फरिश्तो तमाम दुआ हो मुके पंहिंजी वहदानी जो कसम आहे जेको घुरे ई कोठी जो मास मां जिंदगी जा खताऊं माफ़ केतिरा अच्छी दाढ़ी वारा वेठा आहिनि यकीन करे उठो अॼु माफ़ी वठंदासीं आइंदा गुनाह न कंदासीं। रब सां कोशिश अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मौलाना मुहम्मद अदा गुलाम मुस्तफा बियो उन सेहत ठीक ना दुआ हो अल्लाह ताला में शिफा अता मीरपुर खास का रफीक सूमरो जी भेण के कैंसर आहे उन जी सेहत लाइ दुआ हो। ऐं ॿियो ही जो तव्हां ख़बर आहे त केरु अशरफ साहब जो न्याणो जेको टंडो लयार में जेको आहे सो उनके शहीद कयो बेगुनाह अल्लाह ताला उनकी मग़फ़िरत फरमाए। जेके दोस्त बीमार आहिनि जीअं असांजे काफ़ी दोस्त जेके फैज़ू खाईंदा आहिनि आयत करीमा ते काफ़ी परे परे खां दोस्त ईंदा आहिनि सभु गॾिजी पंहिंजे मिठड़े करीम खे रब करीम खे पुकारियो अल्लाह तव्हां असांजूं सभु शयूं असांजो ख़ताऊं में माफ़ फरमाए असांजी रोज़ी में अल्लाह अदा नज़र मोहम्मद असांजो ख़लीफ़ो नज़र मोहम्मद सेठा साहब उनजी वालदा ॻाल्हि आहे असांजो ख़लीफ़ो आहे बाबा साईं जो मोहम्मद हारून काके पढ़ो नसरपुर वारो वो भी हर महीने आयत करमा कराईंदो आहे आइंदा ख़मीस ते उते आयत करमा है अल्लाह दुआ जे लाइ ॿिनि खे ॾींदा सभु उन लाइ दुआ करो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना बादशाह हाज़िर मुबारक दरगुज़ार मां गुनहगारे तू आमुज़दा तूने को कारी माद कर गए जुर्म बेअंदाज बेहद कर गए करीमा बख्शा बरहारिमा कि हस्तो मसीले कमंदी हवा नदारे मुगैर सु फरियाद रस तू ही आसिया खता बख्श हमद बेहद मर खुदाए पाकरा आगी माता मुश्तिखा अल्लाह के जो जिकियों दुआओं को बस असां तोखां माफ़ी वठण आहे अल्लाह न्यायूं भी आयूं आहिनि मस्तूरात भी आयूं आहिनि
अमन मुबाइल भेरूया असाजा चिंगार वाला इन मजलिस में सैयद हल्के सबुरा आलिम सबुरा अल्लाह असांजे हथन में खाली न मोटा तू पाण फरमायो ला तकनतू मिन रहमतिल्लाह मुझी रहमत मां ना उम्मीद न थी अल्लाह असां सब उम्मीदवार आहियूं एॾो मजमू अल्लाह तोखे पुकारे तो असांजो ख़ताओ माफ़ फरमाए अल्लाह असांजे गुनाह माफ़ अल्लाह असांखे हिदायत नफ्स ऐं शैतान जे चंबे में अची आहियूं नफ्स शैतान में बुरंदज़ रहतुरा ताबयंदा ज़ंदंदर चहतुरा अल्लाह ने नफ्स ऐं शैतान जे हमले खां असांजी जान छॾाए असांखे तक़वा परहेज़गारी वारी कुरान ऐं सुन्नत ते अमल करण वारी ज़िंदगी नसीब फरमा अॼु ॾींहं जे जेके गुनाह कया से माफ़ केरु असांजो धणी न थींदो क़बर में अल्लाह कोई साणी न ॾींदो तुंहिंजी रहमत साणी या अल्लाह असांजा गुनाह माफ़ फरमा हिदायत नसीब फरमा नमाज़ जी तौफ़ीक़ ॾे मंज़र ज़ुबान सां सच ॻाल्हाइण जी तौफ़ीक़ अखियुनि खे या अल्लाह अखियुनि खे बदनज़री खां बचा कननि खां गुनाहनि खां बचा हथनि पेरनि खे गुनाहनि खां बचा बीमारनि खे शिफ़ा अता फरमा सेहत ऐं तंदुरुस्ती अता फरमा अल्लाह से बेऔलादनि खे नेक साल औलाद अता फरमा ऐं करीम तू हज़ात आहीं जो बग़ैर कम थोड़े जे आसमान के बिहारी ज़मीन के बिहारी फसलों के पैदा करी आसमान रही अल्लाह असांजी जायज़ हाजतूं असांजो हाल पूरियूं फरमा अल्लाह असां हथ खणी वेठा आहियूं तूं समूरा जेके तुंहिंजा बाना तुंहिंजूं ॿारियूं हथ खणी वेठियूं आहिनि उनजे जायज़ हाजतुनि खे तूं ॼाणी थो उन्हनि जूं परेशानियूं सभु दूर फरमा या अल्लाह असांजूं जायज़ हाजतूं पूरियूं फरमा अल्लाह बे औलादनि खे नेक साले औलाद अता फरमा अल्लाह जंहिंजो औलाद आहे उन्हनि खे ख़ुशि फरमा पालदे जे अदब जी तौफ़ीक़ अता फरमा या अल्लाह जेके कारोबार कंदा उनखे कारोबार में बरकत अता फरमा जिन तुंहिंजे ॿारनि जा नंढड़ा नंढड़ा दुकान आहिनि उन दुकाननि रेढ़नि में माल फसलों में बरकत अता फरमा अल्लाह उनखे ख़ुशहाली अता फरमा हमेशह या अल्लाह घर में वेही करे दुरूद शरीफ इस्तिग़फ़ार कुरान की तिलावत ऐं आयत करीमा जो विर्द नसीब फरमा अल्लाह जेके असांजा बुज़ुर्ग अहलुल्लाह फौत थिया उन जे नक्श कदम ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमा हे अल्लाह असांजे वतन अज़ीज़ जी हिफ़ाज़त फरमा आलिमनि जी महिनत खे क़बूल फरमा आलिम जेके महिनत कंदा इस्लाम जे कानून जे लाइ उन जी महिनतुनि खे क़बूल फरमा जेके जेलनि रेलनि में अस्पतालनि में ICU में इमरजेंसी में पिया आहिनि अल्लाह उनखे शिफ़ा अता फरमा हे अल्लाह परेशानियूं दूर फरमा कर्ज़दारनि जे कर्ज़नि खे अदा फरमा जंहिंजे ॿनियुनि जा झगड़ा फॾाइनि फसाद उनमें आसानी फरमा या अल्लाह जेके जेके असांजूं हाजतूं तूं ॼाणी थो मुंहिंजा अल्लाह उन समूर हाजतुनि खे पूरियूं फरमा आयत करीमा में जिन दोस्तनि पैसा ॾिना ख़र्च ॾिनो ताउन कयूं या अल्लाह पाणी पियारियूं इंतज़ाम कयूं कोशिशूं कयूं मानी खाराइण ख़िदमत जे लाइ अञा ताईं बीठा आहिनि समूर जेतिरी भी खिदमत कई मुझा रब साईं वा कबूल फरमा असांजी इस्लाम ते ज़िंदगी ईमान ते ख़ात्मो फरमा पूरी दुनिया में मज़लूम मुसलमाननि जी दस्तगीरी मदद फरमा यहूदी नसारा जे चालवी साज़िशुनि खां पूरी दुनिया जे मुसलमाननि जी हिफ़ाज़त फरमा या अल्लाह हरमैन शरीफ जी हिफ़ाज़त फरमा जेके अज़ीज़ कार फोट थिया उनजे क़ब्रुनि खे जन्नत जो बाग़ बना आइना ज़िंदगी असांजी तुंहिंजी रज़ा वारी ज़िंदगी नसीब फरमा रब्बना तक़ब्बल कायद जमीन हज़रत मौलाना फजलरहमान की सेहत अता फरमा मुझे ज़िंदगी में बरकत अता फरमा कायद सिंध अल्लामा राशिद मंसूर साहब यानी कि जमतुल इस्लाम जा उलमा कारकुन पूरे पाकिस्तान में इस्लाम ऐं पंहिंजे वतन जे लाइ महिनत कनि था उनजी महिनतुनि खे क़बूल फरमा अल्लाह असांखे उन सां जुड़ण जी तौफ़ीक़ अता फरमा या अल्लाह जेके असांखे भलायूं घुरियूं अता फरमा जेके भलायूं न घुरी सघियासीं उहो बि ख़ैर अता फरमा जिन शुरूर खां असां पनाह घुरी उन खां पनाह ॾे जिन खां पनाह न घुरी सघियासीं अल्लाह उन खां पनाह ॾे मरण महिल या अल्लाह ख़ात्मो बिल ख़ैर ईमान सां फरमा रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम वसल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़िही सय्यिदना मुहम्मदिन व अला आलिहि व सहबिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन ला इलाहा